अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां 8 फरवरी 2024 ते आम चूंडुनि जे सिलसिले में क़ौमी असम्बली जे औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन, असां अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां 8 फरवरी 2024 ते आम चूंडुनि जे सिलसिले में क़ौमी असम्बली जे औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन, असां अवां ताईं हिकु ब्रेकिंग न्यूज़ पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां 8 फरवरी 2024 ते आम चूंडुनि जे सिलसिले में क़ौमी असम्बली जे औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जो ऐलान कयो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि क़ौमी असम्बलीअ जे मख़सूस औरतुनि जे सीटुनि ते नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जंहिंमें शाज़िया मरी, नफ़ीसा शाह, शगुफ्ता जुमानी, शाहिदा रहमानी, शहला रज़ा, महताब अकबर राशिदी, मुसरत रफ़ीक महसर, डॉक्टर महरीन रज़ाक भुट्टो, डॉक्टर शाज़िया सोबिया असलम सुमरो, नाज़ बल्लोच, सहर कामरान मुदसर, शर्मिला फारूकी, शाज़िया निज़ामानीअ जा नाला साम्हूं आया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां आम चूंडुनि जे सिलसिले में 8 फरवरी ते थींदड़ पाकिस्तान में आम चूंडुनि जे सिलसिले में क़ौमी असम्बली जे औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन, असां अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाई। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।